पीपल्स पार्टी पेरो बीहर इलेक्शन कमीशन का आम चूंडन की तारीख़ जो ऐलान जो मुतालबो कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जी जमायत जनरल पातशाह इफ्तिकार चौधरी ऐं हिकु सियासी जमात साज़िश करे 2013 में पीपल्स पार्टी के पंजाब मां कढियो। बाद में इन जमात पाण बि पंजाब मां पीपल्स पार्टी के कढण जो नुक़सान कयो। हिक इतादी जमात जॾहिं मुश्किल में हूंदी आहे त पेर पकड़ींदी आहे, जॾहिं मुश्किल मां निकिरी वेंदी आहे त गिची में हथ विझंदी आहे। पीपल्स पार्टी एक भेरो बीहर इलेक्शन कमीशन का आम चूंडुन की तारीख के ऐलान जो मुतालबो करे छो। इलेक्शन डेट की दरख्वास्त कर रहे हैं कि हम समझते हैं कि जब स्केड्यूल ऐलान होगा और सियासी जमातें इलेक्शन मोड में जा सकेंगे तो पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़रूर आपके सामने अपना मंशूर भी रखेगी और बाकी जो तमाम सियासी जमातें हैं वो भी अपने मंशूर आपके सामने रखेंगे और जो तमाम मसाइल का हल आखिरकार यही है कि जमहूरी अंदाज से हम उन मसाइल का हल निकालें। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त जनरल पातशाह इफ्तिकार चौधरी ऐं हिकु सियासी जमात साज़िश करे 2013 में पीपल्स पार्टी के पंजाब मां कढियो। बाद में उन जमात पाण बि पंजाब मां पीपल्स पार्टी के कढण जो नुक़सान कयो। लाहौर में PPJ CAC इजलास का पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हिकु इतादी जमायत जॾहिं मुश्किल में हूंदी आहे त पेर पकड़ींदी आहे, जॾहिं मुश्किल मां निकिरी वेंदी आहे त गिची में हथ विझंदी आहे। PTI ते तनक़ीद कंदे PP चेयरमैन चयो त 2018 ईस्वी में जनरल फैज़, साकिब निसार ऐं हिकु सियासी पार्टी जो गठजोड़ ठहियो, जंहिंखां पोइ मुल्क जी जेका हालत थी आहे उहा सभिनी जे साम्हूं आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त इलेक्शन कमीशन फौरी तौर ते आम चूंडुनि जो ऐलान करे सियासी बेयकीनी वारी सूरत-हाल चूंड तारीख़ जो ऐलान करण सां ई ख़तमु थी सघे थो। हुन चयो त इलेक्शन तारीख़ साम्हूं ईंदी त पंहिंजी चूंड हिकमत अमली साम्हूं आणींदासीं। समूरियुनि जमायतुनि खे लेवल प्लेइंग फील्ड मिलणु घुरिजे। PP चेयरमैन चयो त नेब तरमीमनि ते सुप्रीम कोर्ट मां इन्ही फ़ैसिले जी उमेद हुई। नेब केस पुराणे कानून तहत हुजनि या नए कानून तहत मुंहुं ॾियण लाइ तयारु आहियूं, पर एहतिसाब सभिनी जो थियणु घुरिजे। हुन वधीक चयो त संदन शुरू खां मौक़िफ़ आहे त नेब हिकु आमिर जो ठाहियल इदारो आहे जंहिंखे बंदि थियणु घुरिजे। कि नैब एक आमिर का बना हुआ इदारा है, इसको बंद करना चाहिए। दूसरा, जहाँ तक एहतिसाब है, एहतिसाब अक्रॉस द बोर्ड होना चाहिए। ये जो फैसला आया आज सुप्रीम कोर्ट की तरफ से, ना मैंने वो फैसला पढ़ा है, मगर इतना कहना काफ़ी है कि ये एक्सपेक्टेड था और पाकिस्तान पीपल्स पार्टी हर पहले भी, चाहे वो गिलानी साहब हो या जो भी स्टेज पे बैठे हुए हैं, हमने तो केसेस देखे हैं, आज भी देखने के लिए तैयार है। पुराना कानून के तहत हो, नया कानून के तहत हो, वो तो उससे हमें कोई फ़र्क नहीं पड़ता। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जी कारकर्दगी बाबति फ़ैसिलो तारीख़ कंदी। हुन चयो त इलेक्शन कमीशन मुल्क मां आईनी बहरान ख़त्म करण लाइ फौरी तौर आम चूंडुनि जे शेड्यूल जो ऐलान करे